अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह सलातन व सलामन अलैका या सय्यदी या रहमतन लिल आलमीन। शाह साहब रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाए तो पाए बादो किछिया में अंगण जे बेचने पाए बादो किछिया में अंगण जे बेचने अब बुराई बचायो तब ढका थी ढक जने तोड़े लख भुजन तब माफ्यूर जन्मे तेरा। हर सना का बाद मुझे आज एहतराम दोस्तों मुसलमान भाइयों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू व मग़फ़िरतुहू। तमाम तारीफ़ व हम्द व सना अल्लाह तबारक व तआला जी पाक बाबरकत ज़ात इलाही जी ला जेको वहदहू ला शरीक लहू आहे हूंदो रहंदो। लखे करोड़े दुरूद व सलाम नबी रहमत शफी उम्मत महबूब कायनात सरवर कायनात सय्यिदना व नबीना मिठे मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सोने आका अलैहिस्सलातु वस्सलाम की ज़ाती सिफात व आला जेला। मुझा दोस्तों इन आजिज़ गुनाहगार कुरान करीम फुरकान हमीद दे जो इसी पारे मां सूरत अल-मोमिन सबोरी की आयत करीमा जो थोड़ो सो तिलावत कयो वयो आहे। इंशाअल्लाह तबारक व तआला इन अल्लाह करीम दे पाक किताब कुरान करीम फुरकान हमीद दी ने आयत मुबारक जे इस्तेमा तवाजे आलो ने जो मकसद मतलब माना मफहूम मकसद अर्ज रखियो वींदो ता अल्लाह तबारक व तआला कुरान करीम फुरकान हमीद में आवाज़ जे ला पांच आयतुन करीमा में छा ॿुधायो आ और उन्हें गागा में मुझा दोस्तों सुने महबूब सुने आका प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ाते मुबारक जे मथा मुझा दोस्तों प्यार मोहब्बत सा भी करे तू शरीफ जो नजरानो बढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम फुरकान हमीद में फरमायो कज़ालिका यतबअल्लाहु अला कुल्ली कल्बि मुतकब्बिरिन जब्बार। करीम अल्लाह फरमाला ये ठप्पो हणंदो आ मोहर हलंदो आ मुतकब्बिर सरकश इंसान जे समूरी दिल जे मथा। मुझा दोस्तों मुझा भाइरो अगर अल्लाह करीम जी जे मथा मोहर लगाए ठप्पो लगाए मुझा दोस्तों कुल कायनात जा इंसान जमा थियन माहिर गद थियन उन्हें शी के न को ड्राए सके तो न को मिटाए सके तो। मुझा दोस्तों मुझा भाइरो या जिस गुनाहगार पानी मस्जिद ताई किताबो तकरीज करना महदूद हूंदो आ पीर में भेरो आवाजी इन मस्जिद शरीफ में दोस्त तंजीम वाला मुखे वठी आया है उन्हें जे मुझा दोस्तों मुताबिक इन आज कुरान करीम में आयत मुबारक जी झूंड कई बियूं आयत मुबारक भी आहे ऐं मुझा दोस्त सय्यदना हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु जी शहादत वारी मुझा दोस्तों जी हरो इराद भी आहे। उलमान वटावा उन्हें खुलफाए राशिदा महबूब जे प्यारे न्याणे जो
कोई वाकियात, कोई कमालात, कोई फ्यूजात, कोई बरक़ात, कोई अहादीस मुबारक अवांखे मिलंदियूं ऐं अवां पढ़ंदा ऐं ॿुधंदा। उलमा तव्हांखे ॿुधाईंदा, पर मुंहिंजा दोस्तो मक़सद मतिलब इहो आहे। इन का आयत करीमा पढ़ी वई आहे, मता सुभाणे का मुंहिंजी दिलि में बि ख़्वाहिश हुई त मां गोदो आलिम हुम, मुअल्लिम हुम, ख़तीब हुम, वाइज़ करण वारो हुम, जो मुंहिंजे लाइ माण्हू जमा थिया आहिनि। मक़सद मतिलब मुंहिंजा दोस्तो पढ़ण जो इहो आहे। उलमा खे उन्हनि हस्तुनि जे नाले ॿुधाईंदा जिनजे लाइ आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, मुंहिंजे उस्मान जे अर्शन वारा बि हया कंदा, ज़मीन वारा न। महबूब फरमाईंदा, मुंहिंजे उस्मान जे लाइ आसमाननि वारा हया कंदा आहिनि। अलमक़सद मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला फरमा कज़ालिका यतबअु अल्लाहु अला कुल्लि क़ल्बि मुतकब्बिरिन जब्बार। जॾहिं मोहर लॻाईंदो आहे रब्बे करीम मुतकब्बिर सरकश दिल जी समूरी दिल जे मथां मोहर ठकोणी छॾे, सो मुंहिंजा दोस्तो इहा बीमारी अॼुकल्ह आम आहे। मुंहिंजा दोस्तो को वाइल तकलीफ़ हलणु शुरू थी, मुंहिंजी दिलि में पैदा थींदो त शायदि मां को वॾो आलिम हुम, को क़िरात करण वारो, को कारी थी करे मुंहिंजा दोस्तो वॾे लहजनि सां, मखारिज सां, तजवीज़ सां क़ुरान करीम खे सुहिणे अंदाज़ में पढ़ंदो, वो चवंदो को मां वॾो को कारी आहियां। सो मुंहिंजा दोस्त सुहिणे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी अहादीस मुबारक खे पढ़ंदा। महबूबन सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जिन फरमान अवां भी याद रखजो, मूंखे भी याद करणो आहे। मदीने जा शहंशाह, मदीने जा साईं फरमाईंदा, आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाहि तआला अलैहि सके नकुल फरमाए तो पंहिंजे किताब में सुहिणे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे। महबूब फरमाईंदा, जी भी दिल में अंदर सरह जे आहर जे ताणे जे दिलो तो तकब्बुर हूंदो, वॾाई हूंदी, फ़ख्र हूंदो। महबूब फरमाइनि था, आका फरमाइनि था, वो जन्नत में बिश्त में हर्ज़ न मिलो। मुंहिंजा दोस्तो सोचो, हितां खां ॿाहिरि निकिरो मुंहिंजा दोस्तो, को नंढे वेंदो ऑफिसर आहे त मुंहिंजा दोस्तो उन सां माण्हू पुठियां गॾु आहिनि। इमाम अली अल-मुर्तज़ा जो कोल साईं था फरमाए, अवां उन माण्हू खे ॾिसणु चाहियो था जंहिंखे जन्नत भरिसां विहणु नथी छॾे, उहो माण्हू ॾिसणो थो त उन खे ॾिसो वञी जो पाण वेठो रहे, ॿिया माण्हू अदब में बीठा रहनि, हथ पेर वेठा चुमनि। मुंहिंजा दोस्त मां कंहिंजे लाइ कोन थो चवां, अलमक़सद हथ ऐं वॾाई तकब्बुर इंसान जे वजूद में अहिड़ो वेठल आहे जो मुअज़्ज़ को सुहिणे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, जॾहिं नशर जो मैदान थींदो, अल्लाह तबारक व तआला पाण अदालत वारी कुर्सी ते ईंदो, काइनात जो रब फरमाईंदो, अल्लाह ख़ालिक फरमाईंदो, लिमनिल मुल्कुल यौम। ओ दुनिया वारो, हथ करण वारो, तकब्बुर करण वारो, ॿुधायो अॼु कहिड़ो ॾींहुं आहे, कंहिंजी हुक्मरानी आहे, कहिड़ो बादशाह आहे। मुंहिंजा दोस्तो को ॻाल्हाइण वारो न हूंदो, खालिक काइनात में कंध खणण वारो महशर जे मैदान में न हूंदो, त महबूबन अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमाननि मां अल्लाह तबारक व तआला पाण फरमाईंदो, लिमनिल मुल्कुल यौम। कंहिंजो ॾींहुं अल्लाह फरमाईंदो, लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अल-मुवाहिदुल क़हार जी हुकूमत आहे। सो मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, महशर जे मैदान में उन्हनि तकब्बुर ऐं हथ करण वारनि, वॾाई करण वारनि जो अहिड़ो हाल हूंदो जे असां हींअर हली आया थी मस्जिद में, मुंहिंजा दोस्त जेतिरा बि क़दम खयासीं, असांखे ख़बर न आहे केतिरा खयासीं, असांजे पेरनि में, असांजे मुंहिंजा दोस्त तरनि जे हेठां उहो चीत आया कि विधियूं आयूं, लताड़े करे असां हिसी कई पहुता हूं। महबूब फरमाता, महशर जे मैदान में, हशर में उनजो अहिड़ो हाल हूंदो, उहे माण्हू जे पेरनि जे हेठां ईअं पिया हलंदा, पिया लिताड़बा, पिया चिताड़बा, जे इंसान दुनिया में अगरि किब्रनि चीतनि ऐं जानवरनि खे पियो लीचाड़ींदो आहे, पेरनि जी तरनि जे हेठां पियो चिभाड़ींदो।
सय्यिदना हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलाम इंसान जो बाबो महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था आका फरमाइन था मुझे दोस्तों ध्यान सावध जो रकात के नोट रखजो जो मुझे दोस्तों हर कर इन्हें शे की सख्त जरूरत आ हर शे की जरूरत होने पर इन्हें जी सख्त जरूरत आ चार नफल पढ़ी कर इंसान का जो पान के अहलुल्लाह तो समझे पान के वडो परहेज़गार मुत्तकी तो समझे महबूबन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जने मशर जो मैदान थी दो हर इंसान नफ्सी नफ्सी में होंदो हुजूर फरमाइन ता महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान महबूब फरमाइन ता हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलाम के हुक्म करे दो बाकायदा ऐलान थी दो अल्लाह फरमाइन दो मुझा नबी मुझा खलीफा मुझा नबी अब्बा के औलाद के जहन्नम बार कट मुझा दोस्तों हर इंसान के औलाद ॾाढो मिठो आ प्यारो आ औलाद जड़ी नेमत मुझा दोस्तों जी के ना है सो मुझा दोस्तों का शाम ताईं दुआन में डॉक्टर ने वनी मुझा दोस्तों उन पंहिंजा पैसा कपाए छॾिया पर अल्लाह न घुरंदो मुझा दोस्तों न थींदो महबूब फरमाए ता अला नबीना अलैहिस्सलाम के हुक्म थी दो पंहिंजी औलाद के जहन्नम बार कर औलाद वाकई मिठो आ कुरान करीम में अल्लाह फरमाए इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना औलाद चाहे महबूब फरमाए ता वाकई औलाद आजमाइश और अल्लाह ने कुरान भी फरमाया कुरान मजीद में अल्लाह फरमाया इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना फितने में मुराद आजमाइश अल्लाह जो कुरान फरमाया आजमाइश अल्लाह ने नबी सगोरे के हुक्म क्यों पाजन औलाद के जहन्नम बार कर असा जो औलाद के घर में बाह अल्लाह माफी दे की जे घर में बाह लगी पए मुझा दोस्तों तव्हांजा 8 फुट हुजन 10 हुजन 11 हुजन 12 हुजन असां चवंदासीं असांजो हिकिड़ो बच्चो भी बाहर वञी बाह में अंदर कमरे में बाह लॻी सड़ी न पवे हर इंसान जी कोशिश हूंदी मुंहिंजी बि हूंदी तव्हांजी बि हूंदी चाहे अवांजो औलाद अछी दाढ़ी वारो थी वञे त बि पीउ ऐं माउ खे मुंहिंजा दोस्त औलाद प्यारो आहे अल्लाह जे नबी सगोरे खे पंहिंजो औलाद प्यारो न हूंदो अर्ज़ मुझा मालिक मौला खालिक अकबर अल्लाह तबारक व तआला जी बारगाह इलाही की या रब्बल आलमीन कितरन के बाहर कढ़ा एक के दिन के 4 के कितरन के कढ़ा रब्बे कायनात फरमायो अल्लाह तबारक व तआला फरमायो हसन मा नफ्सु 99 बार कढ़ चयो ना 99% जो कोई बिल्कुल बेवरा प्योरा खालिसा हर शे में किंजी मिलावट ना है अल्लाह तो फरमा हजार जो मुझा दोस्त मिसाल नो वेवा आदम अला नबीना अलैहिस्सलाम जो हज़ार औलाद न हुंदो न कसीर तादाद में औलाद आ सो अल्लाह तो फरमाए मुझा महबूब फरमाए अल्लाह फरमा आदम अला नबीना अलैहिस्सलाम के 1099 औलाद के बाहर कर उनमा इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला फरमाए तो पीओ जेको दर्जो हुंदो वो दीन जा उलमा हुंदा दीन जा वारस हुंदा दीन जा उलमा हुंदा जहन्नम में उन्हनि खे पुछड़ा वेंदो पोइ हिकिड़े सेकंड ला मिंट ला अध ला कलाक ला पहर ला वो रब जी मर्ज़ी आहे वजह कहिड़ी हूंदी अल्लाह फरमाईंदो वजह इहा हूंदी त आलिम हा हिकु त हठा हठ हुन वॾाई तकब्बुर गुरूर फ़ख़्र हो उन्हनि में अंदर तकब्बुर हो त मां आलिमा मां फ़क़ीहा मां क़ारीहा मां आलिमा मां हाफ़िज़ा मां मुअल्लिमा मां ख़तीबा मां वाइज़ा मां दर्स ॾियण वारो मां क़ुरान मजीद के सुबह का शाम ताईं पढ़ाने वालो वो मुझा दोस्त अल्लाह कुरान मजीद में इन फरमा कज़ालिका यतबअल्लाहु अला कुल्लि क़ल्बि मुतकब्बिरिन जब्बार वो मुझा दोस्त और इंसान के इने मां बचण खपे तकब्बुर के एड़ी शैया बड़ाई के एड़ी शैया वो मुझा दोस्त याद रखण खपे तकब्बुर बड़ाई कई के ये सोचण खपे कई के
इंसान के मुझा दोस्तों थोड़ो पैसो थी तो वने तके गरीब वाले के दिसई को तो बड़ी गाड़ी वालों सिंगल वाले के निहारी कौन रेले वाले के दिसई कौन दोनों कौन है जो गलती भी होना जी मुझा दोस्तों चारों मारा बेचारों को गरीब बेचारों खाए तकलीफ भी उन्हें किया तो मुझा दोस्तों याद रखा कबे तकब्बुर कयो के अटो कयो के अल्लाह तबारक व तआला फरमायो वइज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी ख़ालिक़ुन बशरन मिन तीन अल्लाह फरमाया मुझा फरिश्तों मुझा मलाइको मां मिट्टी में को बशर तो पैदा किया इंसान को पैदा किया मालिक मौला छाला अल्लाह कुरान करीम में फरमाता इज़ा सफ़ैतुहु व नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही अल्लाह फरमाया माने में पंजो रूह जने फूकिया जने रूह फूकिया तमा छा कजो कुरान मजीद में ने अल्लाह फरमाया क़ाल रब्बुका लिल मलाइका इसजुदू लि आदम आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम के सजदो कजो पर हिते अल्लाह तबारक व तआला या गाल न कई सीधो कजो अल्लाह फरमा फकऊ लहु साजिदीन करीम अल्लाह फरमायो व नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही फकऊ लहु साजिदीन जरे मां पंहिंजो रूह ने अंदर फूकिया उन में अंदर पंहिंजो रूह विझा अल्लाह फरमायो तव्हां किरी पजो सजदे में अंदर छा कजो फकऊ लहु साजिदीन सजदे में अंदर किरी पजो मुझा दोस्तों याद रखा कबे ताज़ीम जो अदब जो इकराम जो सजदो हो न त सोने आका अलैहिस्सलातु वस्सलाम दी शरीयत मुतहहरा में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दी शरीयत मुतहहरा में ओ मुझा दोस्तों दुनिया जो केहो भी मानू आजे भल इंसान जियारे दुनिया के जो मुझा दोस्तों कई देखई देखारे सीधो सिर्फ अल्लाह की जात है जो को अल्लाह की जात है इबादत अल्लाह के करनिया पर मुझा दोस्तों अल्लाह पाजे खलीफे जो पाजे नाइब जो इंसान जो इन्नल्लाह खलक आदम अला सूरतिही अल्लाह फरमा आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम हुजूर फरमाइन था महबूब फरमाइन था पाजी सूरत मुताबिक उन्हें के खाए वजह सिर्फ या बनी मुझा दोस्तों फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन सभी सजदो कयो इल्ला इब्लीस अगर सवा इब्लीस का अल्लाह फरमायो चली सभी फरिश्तन सजदो को चोछो न कयो कुरान मजीद ये सूरत साद सगोरी के खोलो हिजर सगोरी के खोलो सूरत अल आराफ सगोरी के खोलो ये आयत कुरान मजीद में सूरत साद तकरीबन हिक्कुर रुकुम मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला शैतान दे तकब्बुर ये फखर ये बड़ाई के अल्लाह बयान फरमायो दुरूद पढ़ो मुझे महबूब जिनता सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह तबारक व तआला फरमायो सरी सजदो कयो फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन इल्ला इब्लीस तो छोड़ कयो मुझा दोस्तों चयो मुख्तसर कयो ने त कला करे अंदर खत्म करणो है प्रोग्राम के त मुझा दोस्तों तीनो प्रोग्राम हो तंसीम जे तरफ का मुझी दिल की चविता जे आरे वधी के बुधायो वने अर्ज कयो वने तकब्बुर जेला पर मुझा दोस्तों हर इंसान थकेला सुबह का शाम ताईं तवा को दुकानदार हो तो को ऑफिस में हो तो को मुझा दोस्तों को रक्षा नहीं दो हो को रेड़ो वाला दो हो तो सुबह जो मुझा दोस्तों बड़ी फजर नमाज भी सवेरा और बा जमात भी पढ़िया पर कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फरमा शैतान छा फरमाए अल्लाह की बारगाह में अल्लाह फरमा पर शैतान छा जो अल्लाह की बारगाह में قال انا خير منه خلقتني من نار وخلقته من طين اے کریم اللہ اے مجھا رب اے سجا اللہ تو مکے پیدا کیوا باہما پیدا کی مٹی ما باہما پیدا کیو تے نے کی مٹی ما مجھا मालिक मौला तो के सजदो कंदुस तुझी इबादत कंदुस तुझी आलोचो कंदुस मालिक मौला आदम के सजदो न कंदुस
मां उन खां मथे आ तकब्बुर उन कयो गुरूर उन कयो फख्र उन कयो वॾाई उन कयो हज़रत मुंहिंजा दोस्त मौलाना रूम रहमतुल्लाह ताला अलैहि मसनी रूम के मुंहिंजा दोस्त पढ़ंदा वञी दिलनि जा ही जेका चइबो डॉक्टर ज़ाहिरी दिल में इलाज कंदा आहिनि रूहानी इलाज करण वारा बातिनी इलाज करण वारा मसनी रूम के मुंहिंजा दोस्त पढ़ंदा थियो कमाल जा मिसाल ॾिना मौलाना रूम रहमतुल्लाह ताला मसनी रूम में लिखे थो चवे थो शैतान लईन इब्लीस 6 लख साल रब जी इबादत कई घणा साल 6 लख मुंहिंजा दोस्त सुबुह खां शाम ताईं तव्हांखे माण्हुनि खे ॿुधाईंदासीं साईं मां फलाणी मस्जिद में वियुमि इमाम एॾी ड्रिगी तकरार कई जो बस सुठी पर शैतान 6 लख साल इबादत कई अल्लाह जी बारगाह में को जा दोस्त वो अर्श जो को चप्पो को चौराहो को चौक का गालड़ी को नहीं को दरवाजो कोन का ई जमीन कोन जे रब कायनात के उन इब्लीस लईन सजदो न कयो होजे सिजदो न कयो होजे अल्लाह तबारक व तआला जी बारगाह इला मौलाए करीम हे रब करीम तो के सजदो कंदुस आदम के सिजदो न कंदुस मिट्टी मां पैदा कयो थई अल्लाह फरमा 6 लख साल इबादत खण पाजी मुझे हिन जन्नत मां निकर और फखरुज मिनहा फइन्नका रजीम तड़े न मुझी जन्नत मां निकर व इन्ना अलैका लानती इला यौमिद्दीन क़यामत ताईं तो लानती हूंदे शैतान जो 6 साल मुझा दोस्तन मस्त शरीर में खिदमत करवा मां पांजो मिसाल ही रहनो मुझे जिंदगी गुजरी वने मस्जिद के खाईंदे प्लाट बोजे उन जो बिल्डिंगों मुझा तो दीवार वाली क्या उन में मुझा तो किस्म किस्म की शयूं लगाई वजन जरे सही तैयार थी ठही मिले तवा के मुझा तो सोरी मन कुछ दोस्त जमाती नाराज साईं के कढो मस्जिद मां असा बियो मां रखंदास बियो बेशमाम रखंदास बियो मौजूद रखंदास असा जी मर्जी आ सो अल्लाह तबारक व तआला 6 लख साल की इबादत मुआ दे उसराए में काम जन्नत मां निकर लानती भी अल्लाह जी बारगाह में शैतान कुरान मजीद के क़ाल रब्बी अरनी फअंसुरनी क़ाल रब्बी फइन्नका मिनल मुनसरीन ए अल्लाह करीम ए रब करीम आयत मुबारक जो मुझे दोस्तों पढ़ने का गलती थी हुए तो माफी करूं था अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में के अर्ज़ मुझे मालिक के मौला करीम अल्लाह थोड़ी मोहलत दे टाइम दे तो मुझे दोस्तों अजो के वक्त जो हाकिम न हो अजो के वक्त जो मालिक न हो करीम अल्लाह फमा क़ाल फइन्नका मिनल मुनज़रीन तो के मोहलत टाइम वक्त मौला करीम के तरो या रब्बना अल्लाह इला यौमिल वक़्तिल मालूम क़ाल फइन्नका मिनल मुनज़रीन वक्त तो के मिलो इला यौमिल वक़्तिल मालूम दी क़यामत ताईं तो के इजाजत मुक़र्रर मालूम वक्त ताईं सवाए अल्लाह के रसूल का भी खबर ना है क्या थींदी करे जड़े मुझा दोस्तों इब्लीस वो लफ्ज़ बुधा इला यौमिल वक़्तिल मालूम मुझा दोस्तों कुरान मजीद में अल्लाह बयान फरमा इन्नल्लाह ला युखलिफुल मियाद करीम अल्लाह फरमा तो जेको सा वायदो कंदा वो निभाईंदा माता सा वायदो कयो सुभाणे मां इंतजार करींदुस हिन जाते मुलाकात कोन को कम जा दोस्त मूंखे यादि अची वेंदो कोन का परेशानी थी वेंदी वायदो मुंहिंजा दोस्त तव्हां सां निभाए न सघंदुसि पर अल्लाह फरमाए इन्नल्लाह ला युखलिफुल मियाद जेको सा वायदो कंदा हूं वो पूरो कंदा शैतान के मिलियो मौक़ो शैतान के मिलियो वारो जय मुझा रब्बुल आलमीन क़ाल फबिइज़्ज़तिका लअग़वियन्नहुम अजमईन रब्बे करीम तुझी इज्जत जो कसम तुझे जलाल जो कसम तुझे वकार जो कसम तुझी बुज़ुर्गी जो कसम तुझी हेकड़ाई जो कसम वहदहु ला शरीक लहू जो कसम जेको दुनिया के अकेलो पियो हलाई तो सिजन जो मालिक तू चंड जो मालिक तू ॾींहं जो मालिक तू रात जो मालिक तू हर घड़ी जो मालिक तू क़ाल फबिइज़्ज़तिका
इज्जतिक लउग़वियन्नहुम अजमईन। मालिक मौला तुंहिंजी इज्जत जो कसम, तुंहिंजी जलाल जो कसम। तव्हां कसम खणो, मां खणा, पर इब्लीस भी कसम क्यों? छो तो कसम खणी कहिड़ी वजह जे करे? चवण लॻो इल्ला इबादक मिनहुमुल मुख़लसीन। मुंहिंजा मालिक मौला उन्हनि खे बि गुमराह करे विझनि जेकी तुंहिंजा ख़ालिस सच्चा ऐं मुख़लिस बाना उन्हनि खे बि गुमराह। जॾहिं शैतान अल्लाह सां वाइदो कयो, मुंहिंजा दोस्त पोइ तव्हां असांजो केरु आहे? हज़रत मुंहिंजा दोस्त बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि अल्लाह जो वो कामिल वली आहे। मुंहिंजा दोस्तो जे मां गलत नथो चए, इख़्तिलाफ़ राय का इलाका थी सघे थो। हुज़ूर गौसे पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु रहमतुल्लाहि ताला अलैहि का मुंहिंजा दोस्तो अॻ जो ई बुज़ुर्ग आहे ऐं अल्लाह इन खे एॾो मक़ाम ऐं मर्तबो अता फरमा जेको उन जे हिन चेहरे खे ॾिसंदो हो गैर मज़हब साईं जे मथां ईमान आणींदो हो, साईं वटि बयत बि कंदो हो, हुज़ूर जे मथां कलमो बि पढ़ंदो हो, दायरे इस्लाम में दाख़िल थी वेंदो। अल्लाह उन जे चेहरे पाक एॾो नूर सां मुनव्वर कयो। हज़रत बायज़ीद जॾहिं खाना काबा जे लाइ तवाफ़ लाइ उमिरे लाइ हज लाइ विया, दाख़िल थिया। जॾहिं दाख़िल थिया त दरवाज़े खे मुंहिंजा दोस्तो ॾिसे थो, टेक लॻाई इब्लीस लही बीठो आहे। हुज़ूर जी हदीस क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तक़ू फ़िरादतल मुमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। हुज़ूर फरमाइनि था, आका फरमाइनि था, मोमिन जी फ़िरासत खां डिॼंदा कयो, अल्लाह जी नूर सां ॾिसंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि बि ॾिठो, शैतान बीठो आहे, वञी करे चवेसि थो ॿुधा तुंहिंजो हिते कहिड़ो कमु आहे? हिते लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जो ज़रूरु लॻल आहिनि, हिते तवाफ़ थींदो आहे, उमरो थींदो आहे, हज अरकान थींदा आहिनि, हिते एॾा अल्लाह जा कामिल वली सां गॾु मलाइका फ़रिश्ता नूर वारा अर्शन वारा बि ईंदा आहिनि, तवाफ़ कंदा आहिनि, तूं हिते छो आहीं? चवणु लॻो मां अल्लाह सां वाइदो करे आयो आहियां, अल्लाह मूंखे इजाज़त ॾिनी आहे, अल्लाह करीम मूंखे इजाज़त मिली आहे मुंहिंजे अल्लाह जे तरफ़ खां, मां किथे बि वञी सघां थो, कहिड़ी जाइ ते बि वञी सघां थो। हज़रत बायज़ीद पुछा करण लॻो छाजे लाइ आयो आहीं? इन करे आयो आहियां हिते केतिरा अल्लाह जा कामिल अकमल वली आया, औलिया अल्लाह आया, बुज़ुर्गान आया, उन जी अॼु मां विलायत खसी थो वञा, हेतिरे में हिकु बुज़ुर्ग बायज़ीद चयो मुंहिंजे लाइ हिन फ़क़ीर लाइ छा हाल आहे? हिन फ़क़ीर लाइ छा थो सोची? हिन फ़क़ीर लाइ तुंहिंजी कहिड़ी राय आहे? त लाईन चवणु लॻो तव्हां जहिड़नि खे त बग़ैर लगाम जे कुलट ते वेठा, केॾो कामिल अकमल वली, केॾो अल्लाह जो मुंहिंजा दोस्तो प्यारो बंदो, जंहिंजे चेहरे ॾिसण सां इंसान खे अल्लाह इस्लाम जी दौलत ॾे, उन लाइ चई रहियो तव्हां जहिड़नि जे बग़ैर सवारी जे बग़ैर लगाम जे तव्हांजी कुलट ते वेठे वञो। बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि जॾहिं हज जो अरकान पूरा कया, उमरो कयो, मुंहिंजा दोस्त ज़ियारतूं करे करे वापसि पंहिंजे घर ॾांहुं आया। पंहिंजे इलाइक़े ॾांहुं सफ़र थियो, रस्ते में ईंदे ईंदे के जाइ तां गुज़र थियो, ॾिठा हिकु ज़ईफ़ शख़्स आहे, लठ में हथ में आहे, हीर सन्नाची सुफ़ेद दाढ़ी आहे, पटको नामो मुबारक बधल आहे, एॾो ज़ईफ़ जो कुको थी पियो हले, ईअं हलंदे हलंदे थेर पियो खाए। बायज़ीद फरमायो ॾिसां केरु आहे? हलो वञ अब केरु ई? ही तूं बसां तुंहिंजी नहर थी हले, अॾ पई थी हले, शाख पई थी वहे, नहर पई थी हले, तव्हां कीअं पाणी कढंदे, कीअं तरफ़ी करे परते हलंदे? भला वेह मुंहिंजे कुल्हनि ते रपायां रस्तो। मुंहिंजा दोस्त हुननि देरि कोन कई, फौरन कुल्हे ते ॾेही रहिया। बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि पाणी जी नहर टपाई, रस्तो पार कराए, उनखे चवण बा केरु ही, किथां खां आयो ही, बचड़ा ॿार किथे थी, घर किथे आहे, ओॾा तोखे वठी हला। इहो पीर सनी लही करे मूंखे कोन सुञाती, कोन सुञातो, मूंखे मुंहिंजा दोस्त सुञातो, उते अल्लाह सुञाणप ॾिनी, अल्लाह मोमिन वारी फ़िरासत वारी नूर वारी नज़र फरमाई, पर अल्लाह फरमाए तो शैतान बि मूंसां वाइदो कयो आहे, उहो बि उनखे
गुमराह कदो इन इबादी लैस लका अलैहिम सुल्तान। अल्लाह फरमाओ त केड़ा मुजा एड़ा भी बंदा हुंदा, एड़ा भी माना हुंदा जिती तुझे मकरा करे में नहीं दा। तुझे वो से पाक फरमाया बड़ा शैतान हीरा हलाया, बड़ा वसा हलाया, तरह तरह जी शयूं दिखायूं, दुनिया जा हर सबब मुझे आलो फिटी क्या, हर शे फिटी कई। मुझा दोस्तों हुजूर वो से पाक शैतान के चवड़ में ना आया। उन हर मुझा दोस्तों मुख्तसर टाइम उलमान वटा वो बुधो होंदो सैयदना वो से पाक जी उन करामत के जिंदे ना फरमायो मुखे अल्लाह बचाए ना, अल्लाह बचा इल्म ना। तो शैतान जो मुझे सुनाती थी न सुना तुम वो तो वहां जो खाना काबा में दरवाजे से बाहर ना थी हां इमो तो के चयो कोन हो कहां जेड़न ते बगैर लगा मुझे सवारी ते मा सवारी थी दोआ सो मा बगैर लगा मुझे तुझे कुलन ते चढ़ी वी रिवा सो मुझा दोस्तों ये तकब्बुर बड़ाई इंसान वजूद में ही आज मुझा दोस्तों कुरान मिसाल में दोआ काठ की उड़ाई खाई दिया जाहिर में इंसान मुझा दोस्तों काट सही सलामत हुआ जने उन्हें के लोड हुआ था निकाह हो कर हुआ। तो इंसानी वजूद में तकब्बुर भी है, बड़ाई भी है, फख्र भी है, गुरूर भी है। सैयदना हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम के हुक्म मिलो कि हो जा नबी पैगंबर जे रब्बे करीम चाहो फरमा अल्लाह फरमायो ए नबी सबोरा इंसान जात के बाहर कढ जिन्न भी कढ देव भी कढ जे क्यों मखलूक को तुझे ताबेन हुक्म सनी के बाहर कढ। अल्लाह हुक्म फरमा हवा के ये हवा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम दी ताबे में हवा हुक्म में हवा इनके खड़ी वन एतरो हवा खणी मथे एतरो खणी वई एतरो खणी वई जो मुजा दोस्तों हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी उम्मतुन बि साईं बि अर्श अल्लाह का मुजा दोस्तों नन मलाइकत नूर बारन जो तस्बीह सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह सुभान दिल मुल्क वल मलकूत सुभान दिल इज्जत वल असमत उन्हें जो मुझा दोस्तों तस्बीह बुझूं अल्लाह फरमा हवा की मेरी जमीन में अंदर खड़ी वन और आसमान में हेठ लाए कर समुद्र के तरफ में खड़ी वन जने बाहर आया अल्लाह फरमायो पांचन फरिश्तन के पांचन मलाइकन के मुझा फरिश्तों मलाइकों व शायद हुजो अगर मुझे नबी जी दिल में रत्ती बराबर वाली बराबर बेतकब्बुर हो जे हां बड़ाई हो जी हाँ फख्र हो जी हाँ गुरूर हो जी हाँ तो ये समुद्र मायो बलख इंसान बलख देव बलख जिन्न जितने भी उन्हीं मखलूकात तरन में अंदर पई हो जी हाँ बाहर क्या मत ही न करता। तो इंसान के आज क्यों याद मदी क्यों खपे नेवरत क्यों खपे मुझा दोस्तों की तंजीम अठाई अल्लाह का नो दुआ है रब्बुल आलमीन का हियर मुझा दोस्तों चंद मानू हैं इन्हें की आवाज़ में न जो आके सोलो इब्राहिम न दो नतीजो आके न दो अल्लाह का दो ये वधिक थींदा क्या मुझा दोस्तों इन्हें का सबन का हजार खपे नई तंजीम आवाज़ कामयाब हलंदी अगते सो मुझा दोस्तों याद रखना कबे कदे में तकब्बुर न करो करे गुरूर न करो करे फख्र न करो ओ मुझा दोस्तों उन्हन उम्मतन जो पुछन जो हाल मा ॾिठो उन्हन में ये दिलनि में तकब्बुर अची वियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वक्त जो हाकिम हुक्मरान पंहिंजा वक्त जा वज़ीर ऑफिसर चवण लॻा अल्लाह जा नबी भी आयो अल्लाह जा पैगंबर भी आयो अल्लाह ताला की हुक्मरानी बता फरमाया बादशाही बता फरमाया साईं अवां जा कपड़ा ॾाढा सही थी तो तल्दाहिन बाज़ार पर आवा बादशाही हुक्म के मुताबिक महल में अचो तो रोजाना आवा के सुनो जुब्बो हो जे उनमें हीरा भी लगल हुजन उनमें ताज भी हुजे उनमें तरह तरह किस्म जी शयूं लगल हुजन त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो को जवाब दिनो चवन लगो न दुनिया में अंदर मां बंदुआ मां बानुआ मां गुलामा गुलामा के न जुगाए पाजी मालिक जी धरती ते भी बेसवगा करे सोन चांदी पाए हीरा जवाहरात पाए करे जदे महीने में आजाद इस दुनिया की छले आज उस पाजी रब की हुजूर में सब शे पानी याद रखना खपे तकब्बुर के रिशिया वडाई रिशिया मुझा हज़रत शिबली नौमानी रहमतुल्लाह ताला अलैहि वट एक शख्स आयो प्यार मोहब्बत करण वारो जे अवा तवा बैठा हो
साईं वटि अची के मन अंत साईं पुछा कर मन अंत तू केरु आहीं त उन जेको शख्स जवाब ॾिनो न फरमायाई त साईं तव्हांजो ख़ादिम आहे ख़लीफ़ो आहे तव्हांजी दरगाह जे हिन गादी नशीन जो मां बि अहम माण्हू आहियां फर्द आहियां मां अल्लामा मां कारी आहियां मां मुअल्लिम आहियां मां मुहद्दिस आहियां मां फ़क़ीह आहियां साईं था मुंहिंजा दोस्त साईं खे चवणु लॻो मां उहो आहियां रूफ़ तहजी में घणा लफ़्ज़ आहिनि मुंहिंजा दोस्तो सभिनी खे यादि रखणु खपे असांजी अरबी ज़बान में जेकी अलिफ खां या था पढ़े उनखे घणा लफ़्ज़ सॼो थी पए रूफ़ हिजाज़ रूफ़ तहजी से 29 लफ़्ज़ आहिनि अलिफ खां वठी शिबली नौमानी रहमतुल्लाह ताला अलैहि को शख्स चवण लगो मां उहो जो या जे सिंधी में ये जे हेठा जेके नुक्ता लगंदा आहिनि तुबका लगंदा आहिनि यानी खत्म थींदी आहे उन खां बाद में को लफ़्ज़ न ईंदो आहे उन खां का शइ न ईंदी आहे मां उन या जे ये जे हेठा जेके नुक्ता तुबका लगंदा आहिनि मां ओढ़ो बि न इनखे आजिज़ सरबो आहे इनखे न्याज़मंदी सरबो आहे इनखे निबरत सरबो आहे पर मुंहिंजा दोस्त असां इन शइ खां परे सैयदना अमीर उमर रज़ियल्लाहु ताला वक़्त जो हाकिम हुक्मरान हज़रत अनस बिन मालिक या हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला को फरमाया मां पंहिंजी छत जी दीवार ते चढ़ी करे ॾिठुमि त वक़्त जो हुक्मरान वक़्त जो हाकिम अमीरुल मोमिनीन मुंहिंजा दोस्त केतिरो शहर आहे असांजो नंढड़ो शहर आहे केतिरो शहर आहे याद रखो केतिरो शहर आहे केतिरी इंतज़ामिया कंहिं न कंहिं चौराहे ते गिटीअ में रोज़ाना कंहिं न कंहिं ग़रीब खां गाॾी फसी थी वञे ज़ुल्म कयो थो वञे ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था जॾहिं मां अल्लाह तबारक व तआला आशिम अल्लाह ते घुरायो त मूंखे अल्लाह जन्नत बि ॾेखारी ते जहन्नम बि ॾेखारी जहन्नम में हज़ूर फन उहा क़ौम बि ॾिठी जिनजे जिस्म जान सां एॾो इज़ा ॾिनो थो वञे जे ॿारहाड़ी में मुंहिंजा दोस्त हाणे जी ख़बर न आहे उहो कंडनि वारी सुंबनि वारी उहो वन हुजे जिने मुंहिंजा दोस्त अहिड़ा सुंबा हुजनि अहिड़ा कंडा हुजनि जो मुंहिंजा दोस्त भॼनि न टुटनि न हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उन जे जिस्म जान में अंदरि हीअं पेट में उहा टकरी लॻाई पई वञे उहा लॻे करे हीअं छिकनि बाद सॼो मांस रोड़जी पियो अचे मांस रोड़जी पियो अचे जिब्रील अलैहिस्सलाम का या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ए असांजा महबूब ए असांजा प्यारा हबीब ही उहा क़ौम जेकी रस्तन चौराहन ते वेही माण्हुनि खां फुर लुटकंदी ही उहा क़ौम उन्हनि जा ही अज़ाब आहे सो हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला फरमाया मां पंहिंजे घर जी छत ते डिगी निहारियुमि वक़्त जो हाकिम वक़्त जो हुक्मरान वक़्त जो बादशाह मुंहिंजा दोस्त हिक मुल्क जो न केतिरा मुल्क ॻाल्हाइजनि सभिनि जो हुक्मरान साईं तो फरमाया त अनस रज़ियल्लाहु ताला तो फरमाए मां ॾिठो अमीर उमर पंहिंजो पाण खे बीही करे चवणु लॻा तूं पंहिंजो पाण जो हुक्मरान थो सम्झी वक़्त जो हाकिम थो सम्झी तोखे मां अमीरुल मोमिनीन था सॾीनि तोखे ख़लीफ़तुल मुस्लिमीन था सॾीनि वाह 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 तूं पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहीं अल्लाह जो ॿारु आहीं तूं अल्लाह जो मख़लूक़ आहीं तोखे रब करीम जी बारगाह में हिसाब किताब ॾियणो आहे मुंहिंजा दोस्त वक़्त जा हाकिमरान जो पंहिंजी इस्लाह कनि पंहिंजे नफ़्स खे ॻोल्हनि पंहिंजो नफ़्स खे ॻोल्हनि पोइ मुंहिंजा दोस्त राति जे टाइम में सैयदना अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु साईं खे तुरो मुबारक हथ में हूंदो हो तुरो मुबारक खणी पंहिंजनि पेरनि ते रखी करे पंहिंजो हिसाब कंदा हुआ फरमाईंदा हुआ अॼु तो कहिड़ो कमु कया कहिड़ा नेक कम कया कहिड़ी शयूं कयूं उहो अमीरुल मोमिनीन जो दर दर ते वञी मुंहिंजा दोस्त सामान पहुचाईंदा हुआ सो मुंहिंजा दोस्त मुख़्तसर कयूं त अल्लाह तबारक व तआला फमा कज़ालिक यतबअु अल्लाह अला कुल्ली कल्बि मुतकब्बिर जब्बार अल्लाह तबारक व तआला फरमाता ईअं थपो हणंदो आहे बोहर हणंदो आहे उन सरकिश मुतकब्बिर हठीले हठ करण वारी समूरी दिल जे मथा सो अल्लाह तबारक व तआला का दुआ है अल्लाह तबारक व तआला अवां के मुखे रब्बुल आलमीन अठ का तकब्बुर का बचाए तो मुंहिंजा दोस्त हुई जेकी अवां तंज़ीम जो मुंहिंजा दोस्त बुनियाद रखियो आहे इहो तरह तरह ताईं वञो पैगाम पहुचायो दोस्तनि खे ज़रूरत आहे नौजवान छोकरनि खे नौजवान माण्हुनि खे नौजवान नस्ल खे दर दर ते वञो मुंहिंजा बग़ैर कंहिं लोभ लालच खे बगैर के मुंहिंजा दोस्त त कहिड़ी तंज़ीम सां वाक़िफ़ आहे तव्हां पंहिंजो पैगाम पहुचाओ अल्लाह जो इंशाअल्लाह ताला वञी इन महफ़िल खे रब्बुल आलमीन
अना इन का बधाई दो। अल्लाह तबारक व तआला का दुआ करी अल्लाह तबारक व तआला इन आजिज़ गुनाहगार जो गुज़ारता जी बारगाह इलाही में कबूल फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। या रब्बल आलमीन करीम अल्लाह साईं दोस्तन तुझी रिज़ाला तुझी हिकराज दिला प्यारे महबूब जी दीन ला मित्र सजाइया। या अल्लाह इन दोस्तन की कामयाबी अता फरमा। मुझा अल्लाह इन जो पैगाम हर इंसान आम व खास नंढे वॾे तोड़े पक्के हर जाइ ते तू मुझा रब्बुल आलमीन पहुंचा। मुझा अल्लाह इन के दीन में कामयाबी अता फरमा। मुझा अल्लाह इन के तकब्बुर रखाए वॾाई का वॾाई का मुझा अल्लाह पंहिंजी महबूब जे सदके पंहिंजी हिफ्ज़ में पनाह में अता फरमा। मुझा रब्बुल आलमीन प्यारे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के सत्य या अल्लाह इन आजिज़ दोस्तन जे सामने अर्ज़ कंदे का गलती का कोताही कई मुझे कुरान मजीद के पढ़ंदे बुधाईंदे का हदीस मुबारक मुझा अल्लाह का गलती कोताही थी मुझा अल्लाह के बख्शी माफ फरमा। अल्लाहुम्मा इग़फिर लिल मुमिनीन वल मुमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिहिल करीमिर रऊफ़िर रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन।